हींअर मां सिंध राइटर्स क्लब जे रूर मां सजाद ज़हीर साहब खे गुज़ारिश कंदुसि त हू अचनि ऐं आयल महिमाननि जो आदर भाव कनि। सजाद ज़हीर सोलंकी साहब। किताब अॼु सिंध राइटर्स क्लब पारां सिंध जे नामियारे लेखक साईं अख़लाक़ अंसारी जे किताब जी महूरती तक़रीब आहे। ऐं मुख़्तसिर ॻाल्हाईंदो हलां त जेतोणीकि हीउ जेको आगुर आहे उहो अनीस अंसारी अकेडमी जो आगुर आहे, पर मुंहिंजो ऐं ज़िया साहब जो अक्सर अनीस अंसारी अकेडमी जे सरवाण साईं इसाक़ साहब सां हिन ॻाल्हि ते जुड़ो थींदो आहे त तव्हांजो जेको हिन अदब में एॾो वॾो जेको हिसो आहे त उनजो बि हिते जेको आहे सो तमामु ज़रूरु ॾिसणु घुरिजे। पर हू उन ॻाल्हि खां लवाईंदा आहिनि। पर हीउ जेको सिंध राइटर्स क्लब आहे उन में जेको आहे सो मदाख़लत कंदे ऐं साईं इसाक़ साहब जे हिकिड़ो दफ़ो तक़रीब कई, उहा पोइ असांखे ॿाहिरि मल्हाइण ॾिनी वई। ऐं अॼु असां सोचियो त न, असां उन ई आगुर में जंहिं आगुर जे नाले ते हीउ आगुर जेको हीउ अकेडमी जो इहो आगुर आहे, जंहिं शख़्स अदब जे झोल में एतिरा वॾा मोती विधा ऐं उनजो बुनियादु आहे जंहिं असांखे अख़लाक़ अंसारी साहब, इसाक़ अंसारी साहब सिंध जे नाले वारनि अदीबनि सां रिहाणियूं शामूं रचाए चुकी आहे, जंहिंमें चंदुर केसवाणी जे किताब, उनखां अलावा इमदाद सोलंकी सां रिहाण, ख़ुदि साईं इसाक़ अंसारी जे किताब जी महूरती तक़रीब पिणु रचाए चुकी आहे। ऐं अॼु जेका आहे सिंध राइटर्स क्लब साईं अख़लाक़ अंसारी साहब जे किताब मां पाण खे ॻोल्हणु निकितो आहियां हिन अहिड़े माहौल में जंहिं वक़्तु कोरोना सॼी दुनिया में पखिड़ियल हुजे। ऐं उन वक़्तु आउं सम्झां थो न सिर्फ़ु अख़लाक़ अंसारी साहब पाण खे ॻोल्हे रहियो आहे, पर असां सभु पाण खे ॻोल्हे रहिया आहियूं। ऐं इहा उमेद आहे ऐं हीअ किताब असांखे हौसलो थो ॾिए त ज़िंदगी इन मर्ज़ खे शिकस्त ॾींदी ऐं इहे कहाणियूं असांखे हौसलो थियूं ॾियनि त ज़िंदगी उन मर्ज़ खे शिकस्त ॾींदी। असां ऐं तव्हां ईअं ई वरी गॾिजी अहिड़नि आगुरनि ते सिंध जे ॾातड़नि खे भेटा पेश कंदासीं। तव्हांजी महिरबानी।